असां कंहिं दौर खां पीपल्स पार्टीअ जा हुआसीं, पर हाणे असां इन शइ खां असां अलविदा था कयूं। जे असांजा मसला हल थी विया त असां पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं। जी अदा रुगो बिजली जो मसलो आहे, ॿियो कोई मसलो आहे तव्हां वरियनि खां जे पार्टी खे पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे, उन खां अलविदाई करे JUI में शामिल थियण पिया चाहियो। जी त छा मसलो थियो अॼु जो तव्हां एहतजाज कयो हिन वक़्तु? साईं हिन वक़्तु असां सां हीअ तादी आहे, कंहिं दौर खां असां सां हीअ हलंदी थी अचे। हिन वक़्तु सियारो आहे, असां कंहिं दौर खां पीपल्स पार्टीअ जा हुआसीं, पर हाणे असां इन शइ खां असां अलविदा था कयूं। असां हिन वक़्तु असां हाणे JUI में वेंदासीं। असां खुलियल ऐलान था कयूं, असां पीपल्स पार्टीअ जे हाणे असां क़रीब न ईंदासीं। हिन वक़्तु हाणे असांखे उन्हनि हर बुनियादी सहूलियत खां महरूम रखियो आहे। असां कंहिं दौर खां ई महलो फतेहपुर आहे। हिन वक़्तु असां हिननि जो सदाईं असां हिननि खे वोट ॾियूं था, पर हाणे असां हिननि जे कंहिं बि न चवण में ईंदासीं। जेकॾहिं भली असांजा आया बि त असां अलविदा आहे असांजी। कारण त हूंदो, कारण इहा ई आहे, हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो था बिजलीअ असांखां बुनियादी जेको हक़ु आहे असांखे हर महीने में 2 दफ़ा कटाई वेंदी आहे। असांखे सम्झ में हिननि जी का ॻाल्हि बि नथी अचे। जी अदा रुगो बिजलीअ जो मसलो आहे, ॿियो कोई मसलो आहे तव्हां वरियनि खां जे पार्टी खे पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे, उन खां अलविदाई करे JUI में शामिल थियण पिया चाहियो। छड़ो बिजली जो मसलो न आहे, हर मसलो आहे हिते। विच में वाटर सप्लाई जो कमु पियो थिए, उहे घिटियूं ड्राए विया त उहे सही नमूने सां ठहियूं बि न आहिनि। इन जे करे हर पाड़े वारो सिपर बिरादरी आहे, सैयद आहिनि, चांडिया आहिनि, 2-3 बिरादरियूं आहिनि, उहे अलविदा करे हींअर चवनि था त असां JUI में शमूलियत कंदासीं। बाक़ी असांखे को माना मिलियो न आहे, कुझु बि न आहे मिलियो पीपल्स पार्टीअ मां जो असां माना उन सां गॾु रही सघूं। तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो त चवनि था, मक़सदु हू चवनि था, तव्हां बाज़ाब्ता तौर ते नथा कयो या हामी नथा भरियो? असां बसि इलेक्शन वेझो थींदी आहे त 2-3 माण्हू जीअं लेगारी साहब वारा इहे वॾा माण्हू ईंदा आहिनि इलेक्शन महिल, उहे चई वेंदा आहिनि हा वाह कमु थींदो, वरी कमु नथो थिए। जी साईं, हीउ जेको अॼोको एहतजाज आहे सिर्फ़ु बिजली न मिलण ख़िलाफ़ु आहे या ओवरऑल जेके तव्हां फतेहपुर मोहल्ले में बुनियादी सहूलियतूं नथियूं मिलनि या चूंडियल नुमाइंदनि पारां तव्हां सां नाजाइज़ी थी थियनि, जंहिंजे करे ही शमूलियत इख़्तियार पिया करणु चाहिनि JUI में? सर सिर्फ़ु बिजली न आहे न, हिते हर हिकु शइ जो मसलो आहे। सफ़ाई जो मसलो आहे, पाणी जो मसलो आहे, गैस जो मसलो आहे। बिजली बि हर हफ़्ते में, पोएं हफ़्ते बि आया कटे विया, तारूं कटे विया, 11,000 कटे था वञनि। सिर्फ़ु हिन पासे ॾांहुं मस्जिद खां परियां वञो त हर बिजली हले थी, उते ॼण हिन वक़्तु बि उते बिजली हले थी। सिर्फ़ु हेॾे जेके चंद घर आहिनि उन्हनि सां मसलो आहे, ॿाहिरि होॾे मसलो न आहे। कंहिं दौर खां मसलो आहे, तव्हांखे ख़बर आहे अॻ में बि जहिड़ो थियो, चांडिया बिरादरी, सूमरा बिरादरी जहिड़ो थियो, हिन बिजली जे करे ई थियो। पोइ बि हर हफ़्ते ई अचनि था, सिर्फ़ु जेको आहे 11,000 LT कटे हलिया था वञनि। न ॿुधाइण आहे, न सुधाइण आहे, को मसलो न आहे। तव्हां शायदि काउंसलर आहे नदीम सूमरो साहब, छा उन बारे में तव्हां हुननि सां ॻाल्हि कई आहे त हीउ मसलो आहे असांजो हल कयो? सर उन सां असां ॻाल्हि, उहे अचनि ई पाण था न, कटराए था वञनि न। उहे ई था कटाइनि, उन्हनि जा माण्हू आहिनि, उहे कटराए था वञनि, तारूं कटराए था वञनि, बिजलियूं कटराए था वञनि। असां सां कंहिं शइ जो ताउन नथा कनि, न सफ़ाई जो ताउन था कनि, न पाणी जो, न गैस जो। पोइ बि सलाम आहे साजिद चांडे खे, जेको असां सां हर शइ में गॾु आहे, भॼणु डुकणु, बिजलियूं हणाइणु। पोइ बि हर हफ़्ते 2 ॾींहं 3 ॾींहं बिजली कटी थी वञे, सियारो हुजे ऊन्हारो हुजे, बिजली जी सहूलियत काई बि न आहे हिते। तव्हांजा इहे बुनियादी सहूलियतुनि वारा मसइला, जीअं बिजलीअ जो मसइलो आहे, सफ़ाई जो मसइलो आहे, पाणीअ जो मसइलो आहे, इहे सभु मसइला जेकॾहिं हल कया वञनि त तव्हां इहो जेको अॼोको फ़ैसिलो कयो आहे उहो मुलतवी कंदो या पंहिंजे फ़ैसिले ते क़ाइमु आहे त तव्हां JUI में वेंदो? सर असांखे खपे सहूलियत खपे। असांखे सर सहूलियत खपे। जेकॾहिं सहूलियत मिली त असां हुन सां गॾु आहियूं। असांखे कॾहिं का सहूलियत मिली ई न आहे न, रांदो असांजा हर शइ में माना ईअं सम्झ असांखे तकलीफ़ था ॾियनि। पोइ त इन जो मक़सदु साईं तव्हां हुननि खे ऐलान न कयो, हुननि खे तव्हां टाइम पीरियड ॾियो। जी बिल्कुलु, 3 ॾींहंनि में जेकर असांजो मसइलो हल न थियो त असां ही बिल्कुलु इलेक्शन आहे, मथां इलेक्शन आहे। जे असांजा मसइला हल थी विया त असां पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं। जे असांजा मसइला हल नथा थियनि, जेकी पार्टी असांजा मसइला हल थी करे, असां हुन सां गॾु आहियूं।